अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे पंहिंजनि जा वैरी। जी हा दोस्तों, पंहिंजनि जे वैरीअ जो ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे या हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा मशहूरु अदाकार कमु कंदा, ड्रामे जी रिकॉर्डिंग कहिड़े शहर में कई वेंदी, कॾहिं कई वेंदी, हिन वीडियो से मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पंहिंजनि जे वैरी जो ड्रामे जो डायरेक्टर फर्ज़मल कजू आज़म मेंगल आहे। हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग बलोचिस्तान में कई वेंदी ऐं कुझु ॿियनि इलाइक़नि में। जा दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में जेके मशहूरु अदाकार निसार शाह, बिलावल खोकर, मजू सतालाल, अब्बास गुल ओडानो, असगर चौधरी, फर्ज़मल कजू, जावेद अबड़ो, इन खां अलावा काफ़ी अदाकार जेको आहे कमु कंदा इन ड्रामे में। जीअं दोस्तों सुठी लोकेशन ते हीउ ड्रामो रिकॉर्डिंग कयो वेंदो। आज़म मेंगल ऐं जेको फर्ज़मल कजू डायरेक्टर आहिनि ऐं फर्ज़मल कजूअ जा ड्रामे जा डायरेक्टर तमामु बहितरीनु आहिनि ऐं हिन ड्रामे जे क़रीब जेको आहे त रिकॉर्डिंग कई वेंदी बलूचिस्तान में। जा दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उमेदु कयां त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा विसारींदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।